साईं अवांजो तारुफ नालो बाबा धणी बख्श मला मीरबर्ग ही कहिड़ो ॻोठु आहे? अल्लाह ॾिनो वॾेरो अल्लाह ॾिनो वॾेरो न हे असां जिते हाणे वेठा आहियूं गाड़ो आहे ही ॻाढ़ो शहर आहे ॻाढ़ो शहर जो आहे मकानी माण्हू आहियां तव्हां हितां जा आहियो जी हा असुल ॻाढ़े शहर आहे ऐं हिन शहर में तक़रीबन केतिरा मलाह थींदा? अंदाज़न तक़रीबन 1200-1300 थी वेंदा 1200-1300 घर थींदा या माण्हू थींदा? 1200-1300 खां मथे थींदा घर पर एतिरा मथे घर मथे थींदा मथे थींदा अच्छा उन में पोइ तइलीम जी का सहूलियत मलाहनि लाइ? एतिरी कोन्हे घटि घटि छो वजह छा आहे? कहिड़ो घटि में लॻो पियो आहे घटि वजह छा आहे? भई वजाइण असांखे पाण ख़बर कोन्हे छा आहे मलाह तइलीम खां परे छो? असीं वॾेरनि जे पेरनि हेठां आहियूं उन में जेको सो खुला साईं असीं जेके से वॾनि माण्हुनि जे पोयूं आहियूं असांजा ॻोठनि में न स्कूलनि का शइ जी सहूलियत कोन्हे असीं मिसकिन माण्हू आहियूं हिन ॻाढ़े जे शहर में तक़रीबन आउं सम्झां थो त 10,000 आमदनी खां मलाहनि जी मथां ॿिया घटि आहिनि अच्छा हिते असांजा जेके बि माण्हू पाड़ोसी आहिनि जेके बि मुतसिफ़ क़ौमनि में विरहियल आहिनि उहो मलाह ई आहिनि अच्छा ऐं असांखे जेको आहे सो स्कूल न आहिनि ज़ाती सहूलियतूं न आहिनि असीं हिन मकानी शहर जा माण्हू आहियूं ॿियूं क़ौमूं अचण खां पोइ हिते जेके से अॻुवानी जा कारोबार जे लिहाज़ सां उहे ॿियूं क़ौमूं पोइ आयूं आहिनि अॻे हिते मल्हा या कासकली हुआ कला कासकली बि जेको आहे सो समाट आहे में मल्हा बि समाट में आहे त इहे पहिरियां क़ौमूं इहे ॿियूं क़ौमूं पोइ आयल आहिनि अच्छा हिन एरिया जो जेकॾहिं मां तारुफ़ सम्झणु चाहियां हिन खे त ही केटी बंदर जे इलाइक़े में आहे हीउ केटी बंदर सां लॻभॻि आहे ॻाढ़ो अच्छा हिन में शाह बंदर बि हितां वञी सघे हितां शाह बंदर जा रस्ता आहिनि बाक़ाइदे शाह बंदर ॻाढ़ो भला हिन जो नालो कीअं पियो इहो? साईं इहो ॻाढ़ो त ईअं था ॿुधाइनि त असुल हा जॾहिं माण्हू उठनि ऐं घोड़नि जे मथे सुवारी कंदा हुआ हा पोइ ॻाढ़े में हिकिड़ो हिते जो जॻह का रहण जी जंहिंजो नालो हो आराम गाह असुल अंग्रेज़नि जी या वाणियुनि जे दौर खां पोइ वॾा ॿुधाईंदा हुआ त ॻाढ़े शहर जो जेको दरिया जो ॿेट आहे हा पर हिकिड़ो मिंट माफ़ु कजो मां तव्हांखे विच में कटी ॻाल्हि तव्हां पंहिंजो नालो त ॿुधायो? साईं नालो अल्लाह ॾिनो मला अल्लाह ॾिनो ऐं असीं हमेशह पहिरियां लखी मला जे ॻोठ में हुयोसि ॻाढ़ो असांजे संबर मंझि पोइ आबाद थियल आहे जी तो वॾा ॻाल्हि कंदा हुआ त ॻाढ़े जे शहर मंझि दरिया जो ॿेट आहे उन में मालदार माण्हू ईंदा हुआ अॻे गुज़र हूंदो हो त माल जे मथे हूंदो हो जी ऐं उनखे मिसकिन माण्हू पासे कजे वेहंदा हुआ जेके मखण ऐं झणियूं वठंदा हुआ जी पोइ हिते गोलूं ऐं किरड़ उन जा ॾोरा हूंदा हुआ पोइ उनजी यकी ॻाढ़ हूंदी हुई जेकॾहिं माण्हू इंडिया खां बि सफ़र करे निकिरंदो हो त उनखे ॿुधाईंदा त आऊं ॻाढ़े मंझि रहंदुसि ॻाढ़ो नालो इन शइ जे करे पियो आहे ॻाढ़ो माना छा? ॻाढ़ो वण हुआ जेके गोलूं हुयूं या किरड़ हुआ उनजे करे यकी ॻाढ़ हूंदी हुई मालदार माण्हू माल कायो ईंदा हुआ वस जे टाइम ते ॿिया मिसकिन माण्हू उठनि घोड़नि ते लॾूं खणी उनजे पासनि खां रहंदा हुआ उन खां झणियूं मखण वठंदा हुआ असुल खां पोइ इहो जेको आहे सो मल्हा ऐं कासकली हिन जॻह ते हुआ ॿी क़ौमूं मुतसिफ़ हुयूं पर एतिरियूं न हुयूं अच्छा ऐं उन खां हलंदे हलंदे पोइ वरी हिकिड़ो वाणियूं आयो ॻाढ़े जे शहर में जेको मखणनि जा सौदा वापार कंदो मालदार माण्हुनि खां वठंदो हा उहो मखण जेको वाणियूं रहियो वाणियूं उन जॻह ते वाणियूं मखण वठंदो हो ऐं उन्हनि मां जेको सामान हूंदो हो वीचारा मिसकिन माण्हू हूंदा मखण ॾियो उन मां सौदो वापारु वठंदा हुआ जहिड़ो बि अनाज हुजे या अटो हुजे उहो वाणियूं हुननि खे ॾींदो हो दुकानदार हा ऐं पोइ उन वाणीअ खां पोइ वाणियूं मौत हुनजी जेके माई रही उहा माई मरी वई उन वाणीअ जी पोइ हुते रहिया झंग अच्छा ऐं उन में असांजे ईसा ख़ान मस्जिद ठाराई उनजो चवणु हो त हिन में मोरिया लयूं ऐं लाणा पोइजी पिया गॾ ऐं मुआणा उन उहे झंग वॾे साफ़ कया बाक़ी ॿियूं क़ौमूं पोइ आयल वरी त चइजो छा चयो तव्हां? लयूं ऐं लाणा गॾ ऐं मुआणा आया जिन झंग वॾे साफ़ कया बाक़ी में क़ौमूं शहर में पोइ आयल आहिनि अच्छा वाह जी ॻाल्हि कई तव्हां छा बात अवां छा पिया चवणु चाहियो? इहा ई ॻाल्हि साईं असांखे एतिरी ख़बर न आहे पर जेको अदा ॻाल्हायो बिल्कुलु बरक सही ॻाल्हायो असां वटि इहा साॻी ॻाल्हि आहे सही जी माशाल्लाह अवां कुझु ॿुधाईंदा ॻाढ़े शहर जे बारे में? असांजी ॻाल्हि इहा आहे असांखे अटो खपे बसि अटो बि कोन्हे छा मला असांखे छा थो मिले कोन्हे बाबा भले सही ॻाल्हि कई आहे असांजो डायरेक्शन इहा शुम खुली पई आहे वॾी हा सभु नुपट शोरा भर्ती थिया पिया अच्छा सभु नुपट शोरा भर्ती थिया पिया
केर मटे को चक खोले को माना ब्रांच ऑफिस ते केर वञी चेक करे त के मलान जी केतिरी ज़मीन आहे छा आहे कंहिंखे ड्यूटी मिली आहे कोन मिली आहे कुझु बि कोन्हे जे गवर्नमेंट आहे त पंहिंजो पेट भरे जे ॿिया त बि पंहिंजा पेट भरे असीं उहो ई माना मिसकिन धिक अव्हांजो नालो साईं? साईं मुंहिंजो नालो आहे आमद अला। हा ऐं पाण ड्राइवर आहियां गाॾी जी ड्राइवरी कंदो आहियां माशाल्लाह। अल्लाह जो शुक्र आहे हर दर जो पाण खे पाणी पेट में पियल आहे अटे जी कीअं ॻाल्हि कई? अटे जी ॻाल्हि इहा आहे रोज़गार बंदि थिया पिया आहिनि दरिया जा रोज़गार बंदि आहिनि ॿियो बाक़ी छा? बंदि आहिनि ॿिया कब्ज़ो करे आया बाबा जिनी जी लठ हा उन्ही जी भैंस सही सही सभु कुझु उन्ही जो इहा ई ॻाल्हि ॿुधायां ॿियो छा ॿुधायां सही 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 ॻाल्हि कई आहे। जो माना आहे साईं हा साईं तव्हां कुझु ॿुधायो तव्हांजो नालो? मोहम्मद रहीम नालो मुंहिंजो मला आहियां। हा बसि इहा भाउ ॻाल्हि थो करे इहा ई ॻाल्हि आहे समुंड जे हिसाब सां जेको असांजा कारोबार सभु बंदि थी विया आहिनि जेको माण्हू समुंड में वञे थो त जेका वॾा माण्हू आहिनि चढ़ाई करे उन खां रछा ऐं मच्छी कसियो वञनि उन लाइ करे दरख़्वास्तूं अख़बार में ॾिना आहिनि इहा गुज़ारिश दरख़्वास्त किथे पहुचाई अथव? दरख़्वास्त साईं असां पहुचाई हुआसीं कलेक्टर ते पहुचाई हुआसीं न मथे सुप्रीम कोर्ट ताईं को ॾाढा आदम સુધી पहुचाई हुआसीं। अच्छा जी जी साईं असां फेसबुक ते बि ॻाल्हि मोकिली आहे अच्छा फेस असां हा सिंध पाकिस्तान प्रेस कलम ते बि असां ॻाल्हि पुॼाई आहे हा ठठो प्रेस कलम ते ॻाल्हि पुॼाई आहे असां त एहतियाती मुज़ाहिरा बि कया आहिनि ॻाल्हि में ही हितों वारा त हिते मीडिया दॿाए से- छॾींदा न जी। इन जो को फ़ाइदो न सर इहे अर्ज़ु इहो उथारींदा ई आहे- न। सर अर्ज़ु इहो आहे त हिन वक़्तु सॼो साहिली पट्टी त कब्ज़े में आहे बाक़ी हींअर हिन वक़्तु गनी बगियाड़ बलोच नाले से आहे त पंहिंजा माण्हू खोले छॾिया आहिनि जेको समुंड ते कब्ज़ो करे पिया हलनि ऐं माण्हू खां मच्छी झींगा झाल वग़ैरह ॼार वग़ैरह सभु फुरीनि पिया इन जे करे असां इहा आवाज़ु उथियाई त भई महिरबानी करे के ग़रीब माण्हू से ज़ुल्म न कयो सभु मलान कबा फुरीनि इन जे करे असां ज़ुल्म जे ख़िलाफ़ु असां आवाज़ु उथियारी जेको प्रेस कलम ते बि आहे असां वटि के अख़बारूं बि शायदि पयूं आहिनि ऐं असां सिंध वज़ीर आला खे बि इहा अपील कई हुई त साईं तव्हां को अच्छा नोट त अवां मथे मुतसिब आला जी जेको हिते सुप्रीम कोर्ट जो जेको जज आहे जी उन ताईं ॻाल्हि पहुचाई न आहे सर असां या आर्मी जो जनरल आहे सर, उन ताईं या पाकिस्तान सर, सुप्रीम असां- कोर्ट सर असां आर्मी असां फेसबुक जे ज़रिए अख़बार फेसबुक में त उनखे को लिफ्ट कोन थो जी कराए न जी जेसीं ताईं इहा ॻाल्हि असां पाकिस्तान जे वॾे आला अदालतुनि खे न ॿुधाईंदासीं तेसीं ताईं ही हेठि त ॻाल्हि इहा दॿिजी थी वञे न। बिल्कुलु सही सही इहे सही उते ॻाल्हि न आहे पहुचाइण न साईं असां इहा तेसीं कोशिशि ताईं जो IG जेको असांजो आहे पंहिंजो ख्वाजा एडी ख्वाजा ख्वाजा, जी हा। उनखे बि कमु करणु नथा ॾियनि नथा ॾियनि हा त पोइ असांजी हैसियत छा आहे इन करे साईं एडी असांखे- ख्वाजा एडी ख्वाजे नाले असीं हुनखे शाबाश था ॾियूं जो ग़रीबनि जी हा सॾु त पर ॿुधे मक़सदु इहो आहे कंहिं वॾेरे सां मिलियल असांजी कोन्हे ॻाल्हि बि जेसीं ताईं जी। मथे न वेंदी तेसिताईं अमल कोन हा, थींदो इहा कीअं बसि ॻाल्हि हाणे मथे ॻाल्हि ताईं- इहा आहे त असां जेतिरा त साहिली पट्टी जा माण्हू तक़रीबन 10 खां 20,000 माण्हू हुयूं उहे सभु जा सभु ग़रीब माण्हू आहिनि एसि ताईं पुॼे त कीअं ग़रीब माण्हू पुॼे कंहिंखे वठी वञिजे सर्व असां में साईं मुश्किलात पट्टी इहा आहे त वॾी आहे 10-20,000 तव्हांजे गाढ़े में जे तर में थी वेंदा। हा पर साईं हिकिड़ी मूं घटि करोड़नि जी ॻाल्हि कर साईं मला हिते वेठो साईं मूं घटि हिकिड़े अंग में ॻाल्हि कई हा, आहे त मूं पोइ हिकिड़ी घटि अंग में ॻाल्हि कई आहे करे त हिन जे करोड़नि में मला हुआ हा करोड़नि जी तादाद में मला लख त तव्हां जलसो करे सघो था हिते तव्हांजे ॻोठ में गॾु जी कयो था। न साईं हर शइ तव्हां अच्छा तव्हां ॻाल्हाइण पिया चाहियो असांजो ॻाल्हाइण इहो आहे त असांजी गवर्नमेंट खे इहा ई अपील आहे त असांखे मेड़े सेड़े ग़रीब तबक़े खे जीअं गोलो हणे थी न को हुजे न हुजे बांस न वॼे बांसुरी ईअं करे माना मारे छॾे बसि जो न त असीं ग़रीब माण्हू आहियूं थी विया आहियूं बुखिया ॾाढा आहियूं हा जे न त असीं मिसकिन ग़रीब माण्हू आहियूं ज़रूरु पंहिंजे अटे जे किले जे पोयां भॼंदासीं छो असांखे उहो हुतां मारींदा हो हुतां मारींदा ऐं पोइ छा करियूं पोइ चवंदा भाई हीउ चोर थो करे हीउ फुर थो करे हीउ दाड़ो थो करे भाऊ कंदो कीअं कोन जेको बुख थो मरे असुल की हितां जा रहाकू माण्हू सदियुनि खां जेके हिते आबाद सिंध जी आबादी उहा हिन हालत में अचे वई आहे मलाह या मीरबार बिरादरी मलाह उहे जेके आहिनि से अॼु हिननि ही ॾींहं ॾिसनि पिया त पोइ आख़िर इन जो हल को त निकिरणु हिन खपे सही हल आहे उहो कहिड़ो हल आहे इहो आहे गोलो हणणु बसि ग़रीब अच्छा ॿियो को बि गोलो कोन्हे माना इन बाबा हद तालीम त ताईं पंहिंजी तव्हां जॻह ते रहियो तालीम त रहियो पंहिंजी जॻह ते रोज़गारी कोन था करण असांखे रोज़गारी करणु कोन्हे तालीम कहिड़े पासे रहियो हिकिड़ा असीं अणपढ़ियल ठुप अंधा माण्हू जिन खे टी अख त आहे कोन
मच्छी मारियूं सब सॼो ॾींहुं कुकूं मारियूं मच्छियूं मारियूं तंहिं मज़ार असीं पंहिंजे बचनि जो टाइम पास करियूं सो बि असांखे माण्हू नथा करणु ॾींदा बाक़ी जी जी असीं जेके माइकिर माण्हू आहियूं हाँ कासम बोर्ड खां वठी थर तक जेकी साहिली पटी आहे उन में तक़रीबन मलाह जेके आहिनि से घणनि खां घणा त मलाह आहिनि ॿियूं क़ौमूं पोइ ऐं उन जेके लखनि जी तादाद मलाह आहिनि उन जे अरबनि रुपयनि जा जेके से हुकूमत खे टैक्स मिलनि था पर मलाहनि लाइ का बि सवलात कोन था कनि जेकॾहिं सालानी उन जो प्राइजेट जा जेके मशीनूं मलाहनि जा नेट रश अचनि था उन जो ॿियो सामान अचे थो उहे पाण में विरहाए खींदा मलाह मिसकिन खे का ॿेड़ी ॾियनि या कंहिंखे को झाल ॾियनि या कंहिंजी का हमज़ रसोई कनि साबिता कोन था कनि मलाह तमामु घणा आहिनि मलाहनि सां नाजाइज़ियूं डंडूं ढोरा दुबा सभु वॾेरनि जे कब्ज़ में आहिनि जीअं हुकूमत जो टैक्स डंडनि जे मथां माफ़ थियो वियो त उहो बासिर माण्हू कब्ज़ा करे उन डंडनि ढोरनि ते वेरे आहिनि मिसकिन माण्हुनि खे जीअण जंजाल करे छॾियो आहे पोइ जेकॾहिं मलाह अटे जी न ॻाल्हि कनि मिसकिन बुखिया जेकॾहिं घर में बचा न रुअनि त ॿियो छा करे सघनि था